IMF कैपेटिव पावर प्लांट्स जा गैस अघ RLN जी बराबर करण जो मुतालबो करे छडियो। तवानाई वारी वज़ारत जो चवणु आहे त हुकूमत वटि कैपेटिव पावर प्लांट्स लाइ गैस अघ वधाइण खां सवाइ ॿियो को बि रस्तो न आहे। पाकिस्तान स्टॉक मार्केट 69,000 पॉइंट्स की हद पार करे नई तारीख़ लिखी छड़ी। सीड़पकारन जो एतमाद बहाल थियण खां पोइ पाकिस्तान स्टॉक मार्केट में जबरदस्त तेजी रिकॉर्ड। डॉलर के अघ में 7 पैसनि जो इजाफो। इंटरबैंक में डॉलर 278 रुपयनि में विकिरो। आलमी बैंक पाकिस्तान के बिन मंसूबन लाइ 14 करोड़ 97 लख डॉलरन की मंजूरी दे छड़ी। रक़म डिजिटल इकोनॉमी और बरसाती बोर्ड का बचाव के मंसूबन ते खर्च कई वेंदी। मुल्क में सुभाणे शवाल जो चंड नजर अचण जा वाज़े इम्कान। मौसमियाती खाते जो चवणु आहे त सुभाणे आसमान मुकम्मल तौर साफ़ हुअण सबब शवाल जो चंड नजर अचण जो वाज़े इम्कान आहे। मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास भी सुभाणे थींदो। ईद में बाक़ी एक ॾींहुं तैयारियों आख़िरी मरहलनि में दाख़िल। चेरनि तरफ़ा वॾे अंग तरफ़ा फैमिली समेत ख़रीदारी लाइ बाज़ारनि जो रुख़। मुसाफ़िर बसन IG सिंध ग़ुलाम नबी मेमन की सदारत हेठि कोटकी ज़िले में अमन-अमान बाबति इजलास। SSP कोटकी तरफ़ा कचे में धाड़नि ख़िलाफ़ ऑपरेशन ऐं अमन-अमान बाबति ब्रीफिंग। कश्मीर में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक हिकु ॼणो अगवा हथियारबंद औरत सरवर थईम खे अगवा करे विया। सेनेट जे चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जी चूंड सुभाणे थींदी। PP जो यूसुफ रज़ा गिलानी सेनेट चेयरमैन जे लाइ मज़बूत उम्मीदवार। पीपल्स पार्टी सेनेट चेयरमैन जी चूंड लाइ राब्तनि जो सिलसिलो तेज़ करे छडियो। ख़ास कमेटी के मेंबरनि जा मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि सां राब्ता। शरीर रहमान ऐं नवीद कमर जो यूसुफ रज़ा गिलानी सां राब्तो। चूंडनि बाबति हिकमत अमली तैयार। टंडे मोहम्मद खान भरसां ज़मीनी तकरार ता मामे हथां भाणे जो क़तल। मिहार सेठो करीम बख्श सेठियो खे कुहाड़ियूं हणी क़तल करे छडियो। कोटड़ी में दिल दुखोंदड़ वाक़ियो। इफ्तारी वक़्त पुरस्कार नमूने गुम थियल नींगरी जो बंद पियल घर मां लाश हथ। क़तल जो शक। वालिद जो चवणु आहे त साणुसि वॾो ज़ुल्म थियो आहे। ख़दशो आहे त न्याणी खे क़तल कयो वियो आहे। वाक़े जी जांच कराई वञे। कराची जे इलाइक़े मेट्रोवेल में फातिमा मस्जिद वेझो कार ते हथियारबंदनि जी फायरिंग। 2 ॼणा क़तल। मार्ची वेलनि जी शेर आलम ऐं ज़ाकिर तौर सुञाणप। वॾे वज़ीर मुराद अली शाह फायरिंग वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। सूबाई घर वज़ीर सियासल अंजार तरफ़ां बि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी हिदायत। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि के नतीजे में 3 ॼणा फौत। ॾखण वेझो 30 स्टॉप वटि वैन कढी ड्राइवर ऐं औरत फौत। केतिराई माण्हू ज़ख़्मी। मीरो खान भरसां कार जे टक्कर में नींगरी फौत। क़ौमी सिलेक्शन कमेटी न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ T20 सीरीज़ लाइ 18 रुकनी स्क्वाड जो ऐलान सुभाणे कंदी। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जो चवणु आहे त उस्मान खान क़ौमी क्रिकेट टीम में शमूलियत लाइ अहल आहे। न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ स्क्वाड में उस्मान खान जे नाले ते बि गौर थींदो।